जनरल फोरम गढ़ी खैरो जो अहम इजलास थी गुजरियो, जंहिंमें शहर के चैनी प्रेस क्लब के सहाफ़ियन शिरकत कई। इजलास में फोरम जा साल 2021-22 लाइ इलेक्शन ज़रिए नवा उहदेदार चूंडिया विया, जंहिंमें चेयरमैन एडी खोखर, सदर खादिम हुसैन बिरोही, सीनियर नायब सदर मोहम्मद बचल कमरानी, नायब सदर अशफाक अहमद खंड, जनरल सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा जमाली, जॉइंट सेक्रेटरी सागर भट्टी, इतलात सेक्रेटरी हुसैन बख्श जमाली, खजानची इरफान अली लुहर, ऑफिस सेक्रेटरी अब्दुल गफ़ार उमरानी के चूंडियो वियो। इजलास में तय कयो वियो आहे त फोरम सहाफ़ियन सां थींदड़ ज़्यादतियुनि ते भरपूर आवाज़ उथारींदो ऐं वफ़द जी सूरत में वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि लाॻापियल फोरम ते लिखत में मसला पेश कंदो।